नामंजूर नामंजूर खत्म कयो खत्म कयो खत्म कयो खत्म कयो नामंजूर 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 अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध में ख़बरुनि जो स्लो जारी है। तव्हां सां ॾखण में ख़बर शिकंदा आहियूं। ॾखण में बिजली जी अणएलान लोड शेडिंग खिलाफ़ वधल मुस्लिम शिया काउंसिल जे अॻुवाणनि ऐं शहरी एहतियात जे नौजवाननि जो प्रेस क्लब ॾखण अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो ग्रेड स्टेशन रातोदरा जे अमले खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते वधल मुस्लिम जे अॻुवानी सदर मुख्तार हुसैनी, मुंतसिर मेहदी अपलो, मोहम्मद मलूक चांडियो, सैयद नवीद अली शाह, तारिक अली कुंबर ऐं शहरी एहतियात जे नौजवाननि रबनवाज़ मंगी, सलमान सुमरो, आलमगीर सोलंकी, अब्दुल खालिक ईसानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुहर्रमुल हराम जे हवाले सां वापदा वारनि पारां असांखे टाइम जो शेड्यूल शाम 7 बजे खां राति 1 बजे ताईं जो ॾिनल आहे, पर वापदा मुलाज़िम उन मां बि हथ राति लोड शेडिंग करे असांखे परेशान करे रहिया आहिनि। इन्हनि वधीक चयो त ज़िला शिकारपुर दहशतगर्दी जे हवाले सां इंतिहाई एहसास आहे ऐं मुसलसल दहशतगर्दी जे निशानी ते रहियो आहे। इन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मजलिस ऐं हिस्सेदारी वक़्तु बिजली ॾई असां मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।